नाम ख़बर वाक़ई पहुंचाईंदासीं मिरपुर में फहमीदा लकारी मामले की जांच लाइ SSP सुआई अज़ीज़ टालपुर की सरबराही में जोड़ियल 5 रुकनी टीम मिरपुर के मोहम्मदी मेडिकल कॉलेज पहुंची शागिर्दनि ऐं इंतज़ामिया जा बयान वरिता आहिनि। तफ़सील मालूम कयो था मिरपुर में तालिब शहर टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। तालिब कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर फहमीदा लिगारी मामले में IG सिंध पारां जोड़ियल टीम SSP सुआई अज़ीज़ टालपुर की सरबराही में 5 रुकनी जांच टीम मिरपुर के मोहम्मदी मेडिकल कॉलेज पहुंची शागिर्दनि ऐं इंतज़ामिया जा बयान वरिता। उन मौके जांच कमेटी जे सरबराह सुआई अज़ीज़ टालपुर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त केस में नामज़द जवाबदारनि जा बयान वठण बैदि अॼु कॉलेज पहुची फहमीदा लिगारीअ सां गॾु पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जा बयान वरिता आहिनि, जंहिंमें असां खां मालूम कया आहिनि त फहमीदा लिगारी कॾहिं ऐं छो परेशान हुई। जॾहिं CCTV फुटेज वरिता आहिनि। कॉलेज इंतज़ामिया मूजिबि मुख्य जवाबदार आबिद लिगारी फार्मासिस्ट हो, वो लेक्चरर न हो। जॾहिं त इंतज़ामिया मूजिबि फहमीदा लिगारी जो वालिद कॉलेज आयो, जंहिंजी शिकायत कई डॉक्टर आबिद लिगारी फहमीदा खां पैसा घुरिया आहिनि। इंतज़ामिया मूजिबि अहिड़ी का बि शिकायत न आहे ऐं आबिद लिगारी खे मुअतल कयो वियो आहे। अहिड़ो फाइल पिणु वरितो वियो आहे। हिकु सुवाल जे जवाब में हिन चयो त फहमीदा जो मोबाइल प्रधानमंत्री लाइ मोकिलियो आहे ऐं मोबाइल जो पासवर्ड खोलण में टाइम लॻंदो, जंहिं बैदि मोबाइल में थियल मवाद हथ अची सघंदो ऐं वधीक निक्षा साम्हूं ईंदा। जी तालिब शर्मा जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।